अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा मिठल ख़ान पंहिंजे धीउ राबेल जी शादी कराए छॾींदो? छा मल्हार हाणे संग दिल वारनि सां दुश्मनी निभाईंदो? छा रेस बालाजी ख़ान राबेल खे अगवा करे वेंदो? छा हाणे मिठल ख़ान मल्हार खां नफ़रत कंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदो। सब्सक्राइब करण सां क़ौम जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहाणी अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मिठल ख़ान जेको आहे ॻाल्हाए ऐं पोइ संग दिल वारनि खे ॿुधाए छॾींदो। उन्हनि खे चवंदो त राबेल अॼु बि तव्हांजी आहे ऐं कल्ह बि तव्हांजी आहे। तव्हांखे जेतिरा ॾींहं वणे तव्हां हुन ते रओ रखी सघो था, मतिलबु त पंहिंजो बणाए सघो था। जेकर तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां राबेल जे मथां रओ रखी ऐं उनखे पंहिंजी घर वठी वञो, मतिलबु त उनखे कार करे वठी वञो। संग दिल चवंदो त हा चाचा तूं परेशान न थी, पर हाणे असांखे कुझु बि न कंदो। हाणे राबेल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी आहे, मां राबेल सां शादी कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी ख़ान जेको आहे मिठल ख़ान खे धमकाईंदो। मिठल ख़ान खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां ध्यानु ॾे। अगरि जेकर तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां ध्यानु न ॾींदो त पोइ हमेशह हमेशह लाइ तुंहिंजी न्याणी राबेल खे अगवा करे ऐं उन सां ज़बरदस्ती शादी बि करे सघां थो। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। जेकर तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मथां गौर कयो। मिठल ख़ान चवंदो रेस बालाजी ख़ान ईअं तव्हां मुंहिंजे मथां ग़रीब मथां ज़ुल्म न कयो। अगरि जेकर तव्हां ईअं ग़रीब माण्हू मथां ज़ुल्म कंदो त पोइ हिते अलाह वटि बि अव्हांखे हलणो आहे। जेकर तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन ग़रीबनि मथां ज़ुल्म न कयो। तव्हां रेस आहियो ऐं असां ग़रीब आहियूं, असां तव्हां पहुच ताईं नथा पहुची सघूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मल्हार जेको आहे संग दिल सां दुश्मनी निभाईंदो। संग दिल खे चवंदो त हाणे मुंहिंजे हथां कॾहिं बि न बची सघंदा, छो जो तूं मुंहिंजी में हथ विधा आहिनि। तो मूंखे मंग खे पंहिंजी बणाइण जी कोशिशि कई, बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो। राबेल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी थी रहंदी। संग दिल चवंदो त रेस बालाजी ख़ान बि राबेल सां शादी करणु चाहे पियो, बहरहाल तव्हां ॿिन्हिनि खां राबेल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी आहे। मल्हार चवंदो त संग दिल तुंहिंजो भलो नीमे त तूं पंहिंजे हद में रह। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल ख़ान जेको आहे मल्हार खां हमेशह लाइ नफ़रत कंदो। पोइ हू मल्हार खे धिका ॾेई पासो करे छॾींदो। मल्हार खे चवंदो त मां तोखां हमेशह नफ़रत पियो कयां, जेकर तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मां वारे रस्ते ते न अचे। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।